काज़ी अहमद मां वाक़िआ नासी नारी सां ज़्यादती कंदड़ अताई डॉक्टर गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतिजाज कयो पियो आहे। मुजाहिद आराई दवा वठण लाइ आयल शहज़ादी खुसू सां ज़्यादती कई। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त डॉक्टर खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। ब्रेकिंग न्यूज़ अवाज़ सां काज़ी अहमद मां शेयर कई पिया। नारी सां ज़्यादती कंदड़ अताई डॉक्टर गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतिजाज जी रैली कढी वई आहे। मुजाहिद आराई दवा वठण लाइ आयल शहज़ादी खुसू सां ज़्यादती कई। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त डॉक्टर खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। काज़ी अहमद मां ख़बर आवाज़ शेयर कई पिया। नारी सां ज़्यादती कंदड़ अताई डॉक्टर गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतिजाज जी रैली कढी वई आहे। मुजाहिद आराई दवा वठण लाइ आयल शहज़ादी खुसू सां ज़्यादती कई। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो त डॉक्टर खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे।